वरियनि जा वरे असां सां गॾु गुज़ारे हाणे तो चवे त मां आहियां राजा, पर असीं खेसि केॾो वञणु कोन ॾींदासीं। पर जेकॾहिं हरू संदसि मर्ज़ी आहे त घर में न रहां त ॿिए संदसि मरी पंहिंजा ॿार बचा त साण वठी वञे। एतिरो ॿुधी सभु खेल जे रचण वारा सतगुरु श्री गुरु अर्जन तव्हांजे चवण मूजिबि तव्हांजो उहो संबंधी मरी वियो आहे ऐं तव्हां बि ज़रूरु खेसि क़बर में पूरो हूंदो। हाणे तव्हीं पहिरीं उहा क़बर वञी खोले ॾिसो। जेकॾहिं तव्हांजो माइट को लाश उन में पियो हुजे त ठहियो, पर जेकॾहिं तव्हां जो माइट उन में न ॾिसणु अचे त पोइ बिलाशक हिन खे वठी वञो। साहिबनि जी ॻाल्हि हिननि सभिनी खे पसंदि आई, तंहिं करे उन्हनि चंडालनि मां के उथी क़बरस्तान ॾांहुं विया ऐं वञी क़बर खोले ॾिठऊं त संदसि माइट जो दफ़न कयल लाश उते पियो हो। तॾहिं बिल्कुलु पेशेमान थी मोटी आया, वरी हुजत कान कयाऊं। पोइ सतगुरु सचा पातशाह राजा खे घोड़े ते चाढ़े शहर ॾांहुं मोटाया ऐं संदसि धारे अची पंहिंजे आस्थान ते पहुता। राजा वीचारे खे जीअं न को जादू पइजी वियो हुजे तीअं बिल्कुलु शांति में माठ करे वेठो रहियो। भला लॻे जहिड़ी ॻाल्हि अची बि न पियो सघे, चई बि न पियो सघे ऐं वरी दिलि बि न पई रहेसि। तंहिं करे उन्हनि फिकिरतान में बि गोता खाधाई त ही अॼु मूं ॾिठो छा। आख़िर दिलि सां ॻणींदे ख़्यालु कयईं त जेकर हीअ ॻाल्हि सतगुरुनि खां पुछां त सुपिने जी ॻाल्हि मूंखे जागृत में कीअं नज़र आई। अहिड़ो वीचार करे उहा राति त वञी पंहिंजे डेरे ते आराम कयईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर सनानु पाणी करे पंहिंजी सारी सेना समेत पेरे पंधु करे स्वामियुनि ॾांहुं आयो ऐं साहिबनि वटि अची दर्शन करे ख़ुशि थी सभई वेठा। स्वामियुनि संदसि आदर सत्कार खां पोइ राजा खां पुछियो त हे राजन, तव्हांजो कहिड़ो सबबु खां मन भंग थियो आहे, तंहिं करे फ़िकिरमंद पिया ॾिसिजो। तंहिं ते राजा हथ जोड़े चयो त हे प्रभु, तव्हीं सदा सर्वज्ञ ऐं हर तरह सिमरत आहियो। तव्हांखे टिनी कालनि जी ज्ञाता आहे ऐं ज़ाहिर तोड़े ॿुधी सभु वार्ता ख़बर आहे। मुंहिंजे मन में हिकिड़ो तमामु ज़बरदस्त संसो पैदा थियो आहे जो तव्हां साहिबनि खां सवाइ ॿियो कोन मिटाए सघंदो। मूं टियों ॾींहुं राति जो हिकिड़ो सुपिनो लधो हो, जंहिंमें ॾिठुमि त मां शरीर त्यागे मरी वियो आहियां ऐं हू चंडाल जे घर मूं वञी जनमु वरितो आहे ऐं उते मुंहिंजो परिवार बिल्कुलु वधी वियो आहे। आख़िर उते बि उमिरि भोगे संकट सही देह त्यागे अथमि। एतिरो ॾिसंदे मुंहिंजी अखि बि खुली पई त मूं इन्हनि फ़िक्र में वेठे गोता खाधा त तव्हांजो अची सुबुह बि थियो त तव्हांजो बि सिख उते अची दर ते बीठो। पोइ त हलियासीं शिकार ते ऐं उते जेके इहे चंडाल मूंखे वेड़े विया हुआ त असां जो कुटुंबी आहे सो मूंखे साॻिया ई ख्वाब वारा संबंधी ॾिसण में आया, जिन मूंखे चङी तरह सुञाणी वरितो ऐं मूं बि खेनि चङी तरह सुञातो। हाणे मुंहिंजी तव्हां साहिबनि जे चरणनि में फ़क़ति एतिरी विनती आहे त इहो सॼो वृतांत जो मूं सुपिने में ॾिठो ऐं जागृत में ॾिठो सो सचो आहे या कूड़ो। तंहिं ते कृपा करे तव्हीं साहिब इन्हीअ जो सॼो भेद मूंखे खोले सम्झायो त ही कहिड़े क़िस्म जो अजीब तिलस्मो हो ॾिठो आहे। राजा जा इहे वचन ॿुधी दीन दयाल सतगुरु फरमाइण लॻा त हे राजन, तोखे जो दिलि जो संसो हो त अणटरीअ में गुरु कहिड़ी मदद करे सघंदो ऐं तो जेको वीचार पंहिंजे हृदय में पे कयो सो तोखे सतगुरनि पंहिंजे अखियुनि सां परखियत ॾेखारियो। हक़ीक़त में तोखे चंडाल जे घर जनमु पाइणो हो, इहो लिखियो तुंहिंजे भाग में जो अण टरियो हो, पर तूं जो पंहिंजो घर छॾे सिक रखी अची सतगुरनि जे शरण में पए, तंहिं करे सतगुरनि तोसां सहायता कई ऐं इहो जो दुख तोखे अनेक वरय जागृत में भोगणो हो सो सतगुरनि तोखे हिकिड़ी राति में भोगाए छॾियो।
ऐं हाणे तूं मोटी चंडाल जे घर में जनम कोन वठंदे। इहो सारो अजीब तजुर्बो असां तुंहिंजे श्रद्धा पकी करण लाइ तोखे साक्षात करे ॾेखारियो आहे त गुरूअ जी सेवा कॾहिं बि निष्फल नथी थी सघे। जेको बि सिख श्रद्धा धारे सदगुरनि वटि अचे थो तंहिंखे मां कष्ट खां बचाए वठंदा। सदगुरनि जा वचन ॿुधी राजा प्रेम में गदगद थी वियो ऐं वेठे वेठे संदसि अखियुनि मां पाणी वही आयो ऐं वॾी सिक सां साहिबनि जे कदमनि ते सिर रखी चरण चुमी चवणु लॻो त हे दीनानाथ श्री गुरु अर्जन साहिब तव्हीं धन आहियो ऐं धन आहे तव्हांजे अचरज लीला। मूं अज्ञानीअ खे तव्हांजे महिमा जी पूरी परोड़ कान हुई, लेकिन तव्हीं साहिब दासनि जी वेनती ॿुधण वारा हर तरह सिमरत साहिब आहियो। मां पापी तव्हां साहिबनि जे दरबार में अची पियो आहियां, तंहिं करे मुंहिंजा अपराध हा हिते हे जेको असां पेखना जो हक़ीक़त ॾिसूं था ऐं जेको सुपिनो आहे उहो हिकिड़ो ई सम्झो, इहो असांजो भोगड़ो आहे। गुरूअ जी कृपा सां गुरू छो ॼण घुरिजे, संत छो ॼण घुरिजनि संसार में। संतनि ऐं गुरुनि जो सभ खां देवी देवताउनि खां मथे मान छो आहे, हुन जो कारण इहो आहे कि देवी देवताऊं तव्हांखे कई जन्म भोगाए करे पोइ तव्हां कर्म कटींदा, पर गुरू ऐं संत तव्हांखे सुपिने में ई तव्हांजा कर्म कटे छॾींदा। यानी घणी वॾी शक्ति आहे उहा, घणी पूरे लखे करोड़े जन्म। मां पापी तव्हां साहिबनि जे दरबार में अची पियो आहियां, तंहिं करे मुंहिंजा अपराध क्षमा करे मूंखे बांह खां वठी हिन संसार सागर खां पार करियो ऐं मूंखे पंहिंजे चरणनि जी टहल बख़्श करियो ऐं पूरो सिख बणायो। सदगुरु राजा जी निमाणी वेनती ॿुधी ऐं खेसि संशय खां दूर थियल ऐं सिद्ध ॼाणी जल घुराए खेसि पंहिंजे चरण पहल ॾिनी। जा राजा ऐं संदसि स्त्रीअ पीउ सतगुरनि जा सिख थिया। तंहिंखां पोइ स्वामिन भाई कल्याण जे रूबरू राजा खे चयो त हीउ सभु उपकार भाई कल्याण जो ॼाण जे, छाकाणि जो तोखे उहो ई हिते वठी आयो आहे। तंहिं करे सभिनी खां वाधारे भाई कल्याण जो शुक्रगुज़ार रहिजे। तंहिं ते राजा हथ ॿधी वेनती कई त दीन नाथ हीउ मुंहिंजो जो ईश्वर आहे ऐं मां सदाईं पंहिंजे सिर संदसि कदमनि ते रखी हिन जो सुमरन कंदुसि ऐं जॾहिं हितां मोटी पंहिंजे मुल्क में वेंदुसि ऐं उते खेसि बिल्कुलु घणो ख़ुशि कंदुसि ऐं पिणु संदसि हथां भेटाऊं मोकिलींदो रहंदुसि। बोल गुरु नानक देव। असां बि कई भेरा अहिड़ा सुपिना ॾिसंदा आहियूं जेके भई ॾाढा भयानक हूंदा आहिनि। पंहिंजे जीव जा बि उहो सुपिने में ई साईं कटे छॾींदो आहे। हरे